घोटकी में डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला जी सदारत हेठ संदसि ऑफिस में हथरादू महांगाई खिलाफ कदम खणण लाइ हिकु गॾिजाणी मुनक़द कई वई, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नरनि ऐं मुख़्तियारकारनि समेत मार्केट कमेटी जे अमलदारनि ऐं दुकानदारनि शिरकत कई। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर गॾिजाणी खे ख़िताब कंदे चयो त वापारियुनि ऐं दुकानदारनि खे आम वाइपे जी शयुनि जा हथरादू अघु वधाइण जी इजाज़त न ॾींदासीं। दुकानदार पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कयो त खेनि कानून मूजिबि जेल जी हवा खाइणी पवंदी। इन चयो त ज़िले जे अवाम खे रिलीफ फराहम करणु इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे। इन करे ज़िले जे मुनाफ़िख़ोरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो वेंदो त जीअं ग़रीब तबिके जूं मुश्किलातूं घटिजी सघजनि। हिन असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियारकारनि खे हिदायत कई त हू हिकु हफ़्ते अंदरि पंहिंजे तालुके जे होलसेलर्स खां ख़रीदारी बिल तलब कनि त जीअं इन्हनि जो जाइज़ो वठी आम वाइपे जी शयुनि जा अघु मुक़ररु करे सघजनि। जॾहिं त सब्जी मंडियुनि में नीलामी जी सख़्त निगरानी कई वञे ऐं मंडी खां ॿाहिरि सब्जी ऐं फ्रूट नीलाम कंदड़ आड़तियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। इन खां अलावा गैर रजिस्टर्ड गोदामनि खे सील करण लाइ क़दम खंया वञनि। हिन मार्केट कमेटी जे अमलदारनि खे पिणु सख़्ती सां हिदायत कई त हू बाज़ारनि जो रोज़ाना जी बुनियादनि ते दौरा करे जाइज़ो वठनि ऐं समूरनि दुकानदारनि खे पाबंद बणायो वञे त हू आम वाइपे जी शयूं मुक़ररु थियल अघनि ते विकिरो कनि ऐं रेट लिस्टूं नुमाया कयूं वञनि त जीअं अवाम खे सरकारी अघनि मुतालिक मालूमात मिली सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।